ICC वुमेन वर्ल्ड कप खेॾण लाइ भारत में आयल ऑस्ट्रेलिया जी औरत रांदीगरनि खे भारतीय शहरनि तरफ़ां हिरासा करण वारो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। भारतीय रिपोर्ट मूजिबि ऑस्ट्रेलिया जी 2 औरत क्रिकेट रांदीगर होटल खां कैफेटेरिया लाइ निकितियूं त मोटरसाइकिल सवार हिकु शख़्स ऑस्ट्रेलिया जे हिकु क्रिकेटर खे हिरासा करे फरार थी वियो। औरत रांदीगर तरफ़ां फौरी तौर सिक्योरिटी ऑफिसर खे वाक़िए जी इतला ॾिनी वई, जंहिं बाद पुलिस वाक़िए वारे हंध जी CCTV फुटेज हथकंदे जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में जंगबंदीअ बाबति ॻाल्हियुनि जो ॿियो मरहलो इस्तांबुल में जारी आहे, जंहिं जी मेज़बानी तुर्की जा आला अमलदार करे रहिया आहिनि। सरकारी ज़रियनि मूजिबि पाकिस्तान जे 2 मेंबरनि ते मुश्तमिल वफ़द में सिक्योरिटी ऑफिसर शामिल आहिनि, जॾहिं त अफ़गानिस्तान जो नायब घरू वज़ीर रहमतुल्लाह मुजीब अफ़गानिस्तान जे वफ़द जी अॻुवाणी करे रहियो आहे। MQM पाकिस्तान में तंज़ीमी ऐं पार्लिमानी मामलनि ते अॻुवाणनि विच में इख़्तिलाफ़ शिदत इख़्तियार करण लॻा। मरकज़ी अॻुवाण अनीस क़ाइम खानी 22 MPAs ऐं 37 MNAs खे चिताव ॾींदे चयो त कराची शहर जी हालत ॾिसो, घरनि में वेहण सां अवाम जा मसइला हल नाहिनि थींदा। जेकॾहिं अवाम जा मसइला फौरी तौर हल न थिया त हज़ारे कारकुननि सां गॾु बहादुराबाद में एहतजाज कंदुसि। PP आज़ाद कश्मीर पार्लिमानी पार्टी जी चौथे भेरे बि जॻह ऐं वक़्तु तब्दील कयो वियो आहे। पार्टी ज़रियनि मूजिबि अॼु शाम ज़रदारी हाउस इस्लामाबाद में पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो तरफ़ां इजलास तलब कयो वियो आहे, जंहिं में बिलावल भुट्टो फरियाल तालपुर शिरकत कंदा। पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर असेंबलीअ जे मेंबरनि खे इजलास में शिरकत करण जी हिदायत कई आहे। इजलास में नए वज़ीर आज़म जी नामज़दगीअ जा इम्कान आहिनि। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म अनवारुल हक़ खे उहिदे तां हटाइण ऐं नई हुकूमत ठाहिण बाबति हिकमत अमली कई वेंदी। पीपल्स पार्टीअ खे जेकॾहिं 27 मेंबरनि जी हिमायत मिले थी त अॼु वज़ीर आज़म नामज़द कयो वेंदो। पार्टी ज़रियनि मूजिबि PPA जे सदर चौधरी यासीन, लतीफ़ अकबर ऐं सरदार अयूब वज़ीर आज़म जे उहिदे लाइ उम्मीदवार आहिनि। PIA 5 सालनि बाद बर्तानिया लाइ उॾाम शुरू करे छॾियूं। इस्लामाबाद खां मैनचेस्टर लाइ पहिरियों जहाज़ अॼु रवानो कयो वियो आहे। उन मौक़े ते इस्लामाबाद एयरपोर्ट ते हिकु शानदार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ, बर्तानिया जे हाई कमिश्नर एविएशन ऑफिसर ऐं PIA इंतज़ामिया समेत ॿियनि शख़्सियतुनि शिरकत कई। उन मौक़े ते दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त PIA ते लागू पाबंदी हुकूमत खे वॾो नुक़सानु पहुचायो आहे, तंहिं हूंदे बि असां PIA जे मयार खे बहाल कयो। PIA जे रूट्स जी बहाली पाकिस्तान लाइ वॾी तरक़ी आहे।